नाज़रीन, उत्तर सिंध में सोन जाग आसमान सां लॻण करे आर्टिफिशियल ज़ेवरनि जो इस्तेमाल ज़ोर वठी रहियो आहे, जंहिं सबबि सोना ज़ेवर ठाहींदड़ कारीगरनि जी ज़िंदगी जो कार वहिंवार मुश्किल बणिजी पियो आहे। उन वास्ते पेश आहे नौदिरो मां अख्तर अबड़े जी हीअ रिपोर्ट। चमकंदड़ सोन मां दिलकश ज़ेवर ठाहिण पुठियां जेका महारत आहे उहा उन कारीगर जी आहे जेको हिन नाज़ुक मिज़ाज सोन खे घड़े घते उन मां मनमोहींदड़ ऐं दिलि खे छुहंदड़ ज़ेवर ठाहे थो। उहे कारीगर सोन जा अघ आसमान सां लॻण करे तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾेई रही आहिनि। जेतोणीकि मौजूदा दौर में जिते लटा कपिड़ा महांगा पाइण जो शौक़ु वधी वियो आहे, उते शख़्सियत खे पुरकशिश बनाइण लाइ ज़ेवरनि जो हुजणु बि लाज़मी रहंदो आहे भाई। उन माहौल में सोन ख़रीद न करे सघंदड़ औरतूं मसनूई ज़ेवर पाए दिलि खे कूड़ी तस्कीन ॾियनि थियूं। उत्तर सिंध में सोन जे क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ उन जी घुर में घटिताई अची वई आहे। हाणे सोननि ज़ेवरनि जी जाइ बि आर्टिफिशियल ज़ेवरनि वलारे वरिती आहे। ज़ेवर औरत जी कमज़ोरी रहिया आहिनि। ड्रिगे माज़ी जी ॻाल्हि आहे त चनेसर बादशाह जे दौर में संदसि ज़ाल लीला 9 लखे हार जे एवज़ पंहिंजे मुड़ुस चनेसर जो सौदो करे कंवरूअ खे ॾेई छॾियो। वक़्त जी बेरहमी ऐं अघनि जे चढ़ण करे सोन जे ज़ेवर ठाहींदड़ हिननि पोरतुनि जा औज़ार हर वक़्तु थधा ऐं पासीरा पयल नज़र अचनि था। जेतोणीकि हाणे सीज़न शुरू थी आहे, उन जे बावजूदि सोनारनि वटि नाले मात्र को ग्राहक सोन ठहिराइण लाइ अचे थो। अक्सर ग्राहक सोन विकिरो करण लाइ अचनि था। हिक तरफ़ महांगाई ज़ोर वठी वई आहे त ॿिए तरफ़ रोज़गार न हुजण करे कारीगरनि खे घर जे ख़र्चनि लाइ बि तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजे थो। बुलंदी ते पतल सोन जे क़ीमतुनि खां पोइ चांदी जी क़ीमत तमामु घणी घटि पई ॿुधाई वञे, उन जे बावजूदि आर्टिफिशियल खे तरजीह हासिलु आहे, जंहिं करे अबडरनि खां हिन हुनर सां वाॻियल कारीगर हाणे पेट गुज़र लाइ ॿियनि धंधनि तरफ़ माइल थी विया आहिनि। चए पियो वञे त सोन जॾहिं सस्तो त ही कारीगर कम मां जान न छॾाए सघंदा हुआ, पर अॻिते हली हाणे हिननि जूं भठियूं ॾींहंनि जा ॾींहं दुखनि ई न थियूं। ऐं सबबु कारीगरनि जे घरनि जा चुल्हा बि झीणा थी विया आहिनि। दुकानदारनि ऐं कारीगरनि जो चवणु आहे त सोन सस्तो हो त तोलनि जा तोला ग्राहक ठाहिराइण जा ऑर्डर ॾींदा हुआ। हाणे 3 हिसा उहा घुर ख़तमु थी वई आहे। मशीनरी अचण करे थोरो कमु मुतासिर थियो हो, पर अघनि में वाध सबबु हाणे रोज़गार ॾुखियो थी वियो आहे। सोन हिन वक़्तु तमामु घणा हेवी महांगा थी विया आहिनि। पोइ हुनजे करे जेको आहे सो कारीगर बि बेरोज़गार थिया वेठा आहिनि। जेको आहे सो असां बि रोज़ी पंहिंजी पूरी सारी था कयूं पिया। असर पइजी विया आहिनि धंधनि ते। पूरो सामान हले थो, उन ज़ोर आहे, तमामु घणो घटि कमु आहे। 2 तोला ठहंदो, हुन जा हाणे 4 आना सोन थो ठहे। सोन महांगो थी वियो आहे, हर को खपाइण थो अचे, वठे नथो। तक़रीबन असां वांदा वेठा आहियूं। असां ॾियारीअ ते कंदा आहियूं, वरी शाम जो उहा मज़ूरी असां वठंदा आहियूं। कंहिं महिल 1000 थी थिए, कंहिं महिल 1500, कंहिं महिल 2000, कंहिं महिल 500। 15000 तोलो नी बाक़ाइदे कमु हुयो। माना सुबुह जो असां 6 बजे ईंदा हुआसीं, राति जो 8 बजे घर ईंदा हुआसीं। उन वक़्तु बि तक़रीबन उन हिसाब सां ई 3000 2000 उन दौर जे हिसाब सां सुठो कमाईंदा हुआसीं। त बि माना एॾो नथा कमायूं। मशीनरीअ बि सुठो लास ॾिनो त बि माना एॾो लास न ॾिनो। जॾहिं हाणे जेको सोन महांगो थी वियो आहे न, त उन वॾो लास ॾिनो आहे। बाक़ाइदा कमु हूंदो, बाक़ाइदा वालियुनि जो कमु हूंदो। असां वटि असां आहियूं वालियुनि जा कारीगर, बाक़ाइदा वालियूं ठाहींदा हुआसीं। सफ़ा कमु कान्हे को, चांदी जी मुठियूं था ठाहियूं वेठा। सफ़र छोकिरा हिकु वधि आहिनि, कमाइनि था, ॿिए हंधि मज़ूरी कनि था। कुझु असां मिड़ई कमु हले थो पियो। पॉलिश जो कमु थींदो आहे हिते, जेको आहे सफ़ाई कंदा आहियूं सोन जी। तमामु अघ में बहितरीनु हुयो कमु। हाणे जे ॾींहं को सोन चढ़ियो आहे, तंहिं ॾींहं खां वठी माना कम बंदि थी विया आहिनि। मिड़ई गुज़र सफ़र थिए थो। परेशान हूंदा त कारीगर छल असांखे कमु करे ॾे। हाणे कारीगर परेशान आहिनि त सेठियूं असांखे कमु ॾियनि त असां कयूं। अबा ॾाढा असांजा बि इहो ई कमु कंदा। कमु पूरा सारा आहिनि। सोन घणो महांगो थी वियो आहे, पोइ बि हुनर आहे। हाणे ॿियो त नथा सिखी सघूं। अख्तर अबड़ो, मेरा टीवी न्यूज़, नौदिरो।